मूं तुझी आज़ादी लाइ वॾी कोशिश कई, पर बाबा साईं तोखे आज़ाद करण लाइ सख़्त शर्त रखी छॾिया आहिनि। उहे शर्त ॿुधी मूंखे बि अफ़सोस थियो। तो मूंसां हमदर्दी करणु शुरू कयो आहे। हिन जो मतिलबु आहे त तूं बि मूंखे चाहण लॻी आहीं। चाहत ऐं हमदर्दी में फ़र्क़ु हूंदो आहे। हमदर्दी लाचार, अपाहिज ऐं मुहताज सां कई वेंदी आहे। चाहत जो रिश्तो दिलि सां जुड़ियल हूंदो आहे। न मां लाचार आहियां, न मां माज़ूर आहियां, न ई मां अपाहिज। पोइ हमदर्दी मूंसां छो? छा तूं बाबा साईं जा शर्त नथो ॿुधणु चाहीं जो इहे फज़ूल ॻाल्हियूं कयूं अथई? जेकॾहिं तुंहिंजे अब्बा साईं जी शर्तुनि में झंडो पाड़ो लिखियलु आहे त पोइ उहो मां कॾहिं बि क़बूल कोन कंदुसि। छो त तोसां निकाह खां पोइ असां ॿई हितां तमामु घणो परे हलिया वेंदासीं, जिथे सिर्फ़ु तूं हुजी ऐं मां, हीअं असांजो प्यारु हुजे। कंहिं कींजर किनारे ते मना अॾे बाक़ी ज़िंदगी प्यार वारी गुज़ारींदासीं। छा तोखे इहो क़बूल न आहे? तूं पंहिंजा शर्त ते मञाइण लाइ आयो आहीं? जंहिंसां मुहबत कबी आहे न, उन जे साम्हूं शर्त न आहिनि रखबा। बसि इहा दिलि जी ॻाल्हि हुई जेका मूं तुंहिंजे साम्हूं रखी आहे। पर हिते शर्त आहिनि जेके तोखे हर हाल में क़बूल करणा ई पवंदा। जेकॾहिं तुंहिंजो हुकुम हूंदो न त पोइ मां पंहिंजे मौत जे परवाने ते बि सही करे छॾींदुसि। त पोइ एॾो इसरार छो सोना साईं? छा छा इहो तूं मूंखे छा चयो? सुहिणा साईं, बीहर अहिड़ी बकवास मूंसां न कजां। मां वरी सख़्त जान आहियां। अहिड़ी सज़ा ॾींदीसांइ जो पछताई न। हाय, तुंहिंजी हर सज़ा क़बूल आहे सुहिणा साईं। हा, इहो सावल खां अॼुकल्ह मिड़ी ॿियनि ॿाहिरिनि कमनि खां फारग थियो आहे। हाणे कंहिं दफ़ा राति गॾु थियो त राज जा अंदरिया मसाला हल कई। यार बाबा, हुननि जो इशारो असांजे घर तरफ़ हो ऐं हू चवनि था अॼु जो निकाह हैदर सां थिए। जेकॾहिं वरी इहो फ़ैसिलो थियो न, मां ॿीहर घर छॾे भॼी वेंदसि। अकुल कर मां, अकुल कर। नंढी नंढी ॻाल्हि ते कर्ज चईं थी त मां भॼी वेंदसि। माण्हू छा सम्झंदा त कंहिं भाॼो कर्ज दी आहे? दादुली मुंहिंजो भाई सही ॿिन्ही हथनि सां सलाम कयो आहे। इहो जो मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई अथई। अॼु पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो सच ॻाल्हाए अथई। छा मां भाॼो कर आहियां? पाण में न विड़ो, पंहिंजो जहिड़ो बेचकल टारे रखो। पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बोल बाबा बोल, मुंहिंजा ॿई कन तुंहिंजे तरफ़ आहिनि। बोल बोल, मिठू पुत्र बोल। बाबा, मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो मर्दनि जे विच में वेही न कजो, ना ही वरी ओताक में। इहो फ़ैसिलो घर में वेही कजो। जेकॾहिं सावल कुझु बि चए त तव्हां हुनखे साफ़ साफ़ इनकार करे छॾींजो। ईअं ई कंदुसि। तुंहिंजो रिश्तो तुंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ थींदो। जिथे बि तुंहिंजी दिलि चवंदी न, उते ठका करे निकाह कराईंदोसांइ। बसि न? पर बाबा, उन में मुंहिंजी थोरी थोरी मर्ज़ी बि हुजणु खपे न। जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी हूंदी त मुंहिंजी मर्ज़ी धूड़ हलंदी। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त घोटु सॻोरो तुंहिंजी मर्ज़ीअ सां हूंदो ऐं शर्त वरी मुंहिंजे हिसाब सां हलंदा। पोइ ही बि रिश्तो कोन थियो। न हितारा गोल तारा हिन जो तरीक़त ख़तमु थींदो ई कोन। मुराद, शेरल तुंहिंजी शिकायत करे पियो। बाबा साईं, हे शेरल मूंसां ठहंदो किथे आहे? मिड़ई मुंहिंजी बेइज़ती कराइण जे लाइ तव्हांखे दाह ॾिनी अथई। तुंहिंजो दिमाग़ फिरी वियो आहे, तॾहिं बाबा सां ॻाल्हि पियो कयां। वाह रे अदा शेरल खान वाह। मां कई मिड़ई तोसां मज़ाक, तूं साईं वरी सच सम्झी वेही रहे। खणी शिकायतूं शुरू कयूं अथई। मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर जेकॾहिं तूं लालच में अची वहीं त पाण सां गॾु असांखे बि सूरनि में विझंदे। बाबा साईं, तूं हिन शेरल खे छॾ। जॾहिं बि मुंहिंजी शिकायत ॿुधी न त पोइ तूं भली चइजांइ। जेकॾहिं इज़त सां हिते रहणु चाहियो था त रहो, ऐं जेकॾहिं तव्हांखे मज़ो नथो अचे त पोइ हलूं था पंहिंजे ॻोठु वापसि। हरू भरू हितां ख्वार ख़राबु थी कोन निकिरंदासीं। बाबा साईं, भला चई त भलो साईं मथे ते रखां, पोइ मन यकीन अचई। मुराद, एतिरो बि लिखिजे जो भले साईं ते साख ॾियणी पवई। हाणे त ठरी न आहियो।
कराई न मुंहिंजी बेइज्जती। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, इन जे करे मूं बाबे खे ॿुधाइण लाज़िम सम्झो। बस हाणे बस, ॿीहर तोसां दिल जी ॻाल्हि मां कंदुसि ई कोन। दिल जी ॻाल्हि भली कर, जेको तूं अंदर में शैतान वेहार वेठो हुई न, उन खे कढी ॿाहिरि फिटो कर, न त नुक़सान में वेंदे। हा साईं, मां त दिल में शैतान विहारी वेठो आहियां, बाक़ी तूं वरी 24 कलाक तस्बीह पियो थो पढ़ी। कुझु अलाह जो ख़ौफ़ कर। तूं हिते? हाज़िर आहे साईं, चओ। मां हिते नथो अची सघां छा? तूं हिते कीअं आई? तूं तो हुते कैद में हुए न? हा, मां कैद में ही आहियां। तोखे कंहिं चयो मां कैद में न आहियां? बज़ाहिर त मां कैद में आहियां, पर तुंहिंजे दिल, तुंहिंजे दिमाग़ ऐं तुंहिंजी सोचुनि में त मां आज़ादु आहियां। हिकु बंद मां टुटी ॿिए बंद में थो पवां, ज़ंजीरुनि खे त टोड़जे खणी, ज़ुल्फ़नि जो छा कजे, पेरनि खे त खणी रोकजे, पर सोना साईं नेणनि जो छा कजे। ही मूंखे छा पियो थिए? छा चाकर खान मुंहिंजे हवासनि मथां सवार त न थी वियो आहे? पाण खे संभालणो पवंदो, न त मां हुनजी मोहब्बत में गिरफ़्तार थी वेंदसि। कुझु बि थिए, पर मूंखे चाकर खान सां कॾहिं बि मोहब्बत नाहे करणी, न त हू खटे वेंदो ऐं मां हाराए वेंदसि, जॾहिं त मूं हाराइण सिखियो ई न आहे। साईं, सोरठ हिते आई हुई ऐं हुनजी समूरी कावड़ तो मथां हुई, ऐं इहो बि चई वई त जेकॾहिं आऊं मरां त मुंहिंजो मुंहुं ॾिसण बि न अचिजो। अधी जी कावड़ बि बजाए सच थी चए, छो त हींअर ताईं असां बि चाकर खान जे लाइ कुझु न करे सघिया। अलाह कंदो त सुभाणे खां वठी मां चाकर खान जी ॻोल्हा कंदुसि। चवनि था त चाकर खान खे अकबर खान कैद करे छॾियो आहे। माण्हू चवनि त था, मूं बि ॿुधो आहे, पर सोरह आना मूंखे पक न आहे। त पोइ चाकर खान जो ॿियो कहिड़ो दुश्मन आहे? जबर बि तां छितो थी निकितो हो, शक त उन तरफ़ बि वञे थो। चाकर खान सां जाबिर छा दुश्मनी कंदो, जेको भले साईं जी मुहाबे हितां ज़िंदगी पंहिंजी बचाए निकितो आहे? कुते खे चकरण लाइ खपे वझ, ऐं जाबर ते बि को एतबार न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उन राति चाकर खान बि हितां हथी ख़ाली निकितो हो। हाणे जेकॾहिं इन दौरान जाबर हुनजी रस्ता रोक कई आहे, त चाकर खान हुनखे छा करे सघंदो? इहो शक त अजायो आहे, हू त अकबर खान जे तरफ़ ई निकितो हुओ। छोकिरी खे त अकबर खान बिना ॻाल्हियुनि जे वापसि करे वियो, पर जेकॾहिं चाकर खान उते पहुचे हा न, त ईअं बिना मक़सद जे अकबर खान असां सां दुश्मनी कोन वहाईंदो। अकबर खान पाण हिन दुश्मनी में बेज़ारो, तॾहिं त असां सां ठाह करण जी कोशिशि करे ठाह कयईं। इन करे त हुन पंहिंजी जवान धीउ खे चाकर खान जे घर रहण जी इजाज़त बि ॾिनी। वरी मां जांच कंदुसि, बाक़ी माण्हुनि जी नियतनि जे एतबार न आहे। ख़ुदा कंदो त मां चाकर खान खे ॻोल्हे हथु कंदुसि ऐं सुभाणे आणींदुसि। दिलावर खान, कम असुल ठपजी वियो आहे, ठपजी बाबा। हाणे तूं ॿुधाए, इहे बाह जा बभड़ किथों ॿाणा? मुराद कमु अहिड़ो करिणो आहे जो सांवल खान जूं असल वायूं बताल थी वञनि, ऐं अकबर खान पंहिंजा होश विञाए हुन मथां कड़की पए। पोइ सुभाणे ई निकिरी था पऊं। अकबर खान जा 2-3 माण्हू लेटाए था वञूं। इन कम लाइ मां तोखे पंहिंजो हिकु माण्हू बि न ॾींदुसि, जो मुंहिंजो माण्हू उते ज़ाहिर थी पियो त सॼो इल्ज़ाम असां मथां पवंदो ऐं उनजो नुक़सानु
सौट चाकर खान खे थी सघे थो। बाबा साईं मां दिल ऐं जान सां पंहिंजी कोशिशि कंदुसि ऐं इहो दिलशू न आहे छोरो रूंडे वारो पुटु इन खे बि पाण सां गॾु मिलाईंदुसि। मुराद कोशिश न ही करनी, पर हर हाल में सुभाणे उनखे पाण सां गॾु वठी वञा। इहो मुंहिंजो कमु आहे बाबा साईं, तूं ॿ विहाणा सेरांदी रखे सुम्ही पओ। पर बाबा साईं कमु थियण खां पोइ मूं मुश्किन ऐं ग़रीब जी भारत थी। मुराद पैसे जी तोखे ख़बर आहे असां वटि खोट न आहे, उन में मां तोखे पूरे छॾींदुमि। असांखे खोट हुई सिर्फ़ु वफ़ादार माण्हुनि जी। असां जिन जिन माण्हुनि ते भरोसो कयोसीं उहे असां सां गद्दारी करे विया। हाणे यादि रखजांइ, गद्दारी जी सज़ा सिर्फ़ु मौत हूंदई, मौत। बाबा साईं तूं बि को सफ़ा बादशाह माण्हू आहीं, पंहिंजनि सां गद्दारी करे तव्हां वटि आयो आहियां। हाणे जेकॾहिं तव्हां सां गद्दारी कंदुसि त पोइ बाबा मां काॾे वेंदुसि? मूं लाइ त बाबा साईं पोइ सभु वाटूं ई बंदि थी वेंदियूं। पोइ वञी तयारी कर, सुभाणे अकबर ख़ान जे कंहिं ख़ासि माण्हू खे लेटाइजी। तुंहिंजो इनाम सुभाणे तुंहिंजे लाइ तयारु हूंदो। वञ। वालेकुम अस्सलाम। भले आए दिन मोहम्मद, भले आए। वेहो बाबा वेहो। महिरबानी सावल खान, महिरबानी। छा दिन मोहम्मद, छा खाइबो पीबो हुकुम कयो। खाईंदासीं पीअंदासीं कुझु बि न सावल खान, बसि असांखे हाल अहवाल वठो, वापसि वेंदासीं। हैदर तूं ऐं वारिस थोरो ॿाहिरि हलो। पर सुठ असांजो हिते हुजणु हिननि मथां ॿार आहे छा? चयुमि न हैदर, सम्झे थो कर ॻाल्हि खे। हलो वॾा वञूं था, कावल न कयो। उथ इधर उथ, हलो। सावल खान, तो पंहिंजे सोट खे अञा ताईं वॾनि जो अदब करणु कोन सेखारियो आहे। अदब करे थो, पर सोट मुड़ी थोरो जज़्बाती थी थो वञे। तव्हांजे हवालनि जी त मूंखे ख़बर आहे, इन करे मूं हुननि खे ॿाहिरि मोकिलियो। जेकॾहिं ॿुधे हा त अञा आपे खां निकिरी वञे हा। सावल खान, पहिरियों ई तव्हां ॿिन्ही हैदर ई तो मूंसां काफ़ी नाजाइज़ू करे चुका आहियो। मुंहिंजी हिकिड़ी ग़लती जे करे तव्हां मूंखे इलाही सारियूं सज़ाऊं बि ॾेई चुका आहियो, पर उनखां पोइ बि तव्हांजो पलांद अञा पूरो कोन थो थिए। सिकू अॻियूं ॻाल्हियूं त असां सभु दरगुज़र करे छॾियूं न, उहे न दोहराए त बहितर थिए। तूं हिते अचण जो हाल अहवाल ॾे त कीअं आयो? सावल खान, हाल अहवाल ख़ैर जा। जंहिं छोकिरी जे करे मुंहिंजे पुटु मथां इल्ज़ाम लॻो, उन्ही जे बदले में मुंहिंजी छोकिरी जो निकाह थी वियो हैदर सां। असां सभु कुझु बर्दाश्त कयो, पर सुहिणी जो रिश्तो मुंहिंजे पुटु सिकू लाइ वठराए ॾियो। दिमाग़ इहो रिश्तो त मुंहिंजे हथ में न आहे। बाक़ी जेकॾहिं चओ त रूंडे खे घुराए ते ॻाल्हियूं खणी कयूं। सावल खान, तव्हां रूंडे खे भली घुरायो, पर मुंहिंजो पापलान त हाणे बि थिए थो। इन जे करे मूंखे तोसां ऐं रूंडे सां बि ॻाल्हियूं करणियूं आहिनि, ऐं जेकॾहिं ॻाल्हियुनि में मां ॾोही थी बि वियुमि, वाइदो थो कयां त तुंहिंजो जूतो खणी चक में मां पूरो ॻोठु घुमंदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजो पापलांद तोॾे या रूंडे ॾे थिए, पोइ मूंखे पापलांद वठी ॾिजो। ठीकु आहे सिकू, तूं सुभाणे पंहिंजे पीउ खे वठी अचिजांइ हिते। मां रूंडे खे बि घुरायां थो, वेही कयूं था ॻाल्हियूं। जंहिं तुंहिंजो पापाणी निकितो न, वठी ॾींदासीं। छो त इंसाफ़ सभिनी जे लाइ बराबरि हूंदो ऐं मुंहिंजे लाइ सभु हिकु नज़र हो। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। ॾींहं जो तूं मूं वटि 2-3 चकर ईंदी आहीं, ऐं राति जो बि 2-3 चकर कटींदी आहीं। हिन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त तोखे बि मूंसां इश्क थी वियो आहे। मुंहिंजे अचण मां तो ग़लति अंदाज़ा न लॻा, तोसां इश्क न पर नफ़रत कंदी आहियां। जंहिंसां नफ़रत हूंदी आहे न, उन माण्हू जी माण्हू शिकल ॾिसण बि पसंदि नाहे कंदो। मां तोखे तड़पाइण चाहियां थी, उन करे हिते ईंदी आहियां। तोखे नायां ॾिसंदो त मुंहिंजी तड़प वधी वेंदी आहे।
तोखे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त वक़्तु इते ई बीह रहे ऐं मां बसि तोखे ॾिसंदो रहां, दीदार कंदो रहां। तूं उमिरि भर छो कैदी बणिजणु चाहीं थो? उमिरि क़ैद त लॻी वई आहे, हाणे तोखां सिवा मां जीअण जो तसवर बि नथो करे सघां। तोखे हितां आज़ादु कराइण जी मूं बाबा खे सिफारिश कई आहे। तमामु जल्द तूं हितां आज़ादु थी हलियो वेंदे। त मुंहिंजे दिली दिमाग़ खे तो क़ैद करे छॾियो आहे। उतां आज़ादी मूंखे केरु ॾियारींदो? जॾहिं हितां वापसि वेंदे त तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां इहो भूत बि निकिरी वेंदो। तोसां मिलण जी जेका मूंखे तड़प आहे, हितां वञण खां पोइ मुंहिंजी जुदाई जी तड़प तोखे जीअण न ॾिठी। तूं ग़लति सम्झी पियो। तोसां मूंखे मोहबत कॾहिं बि कोन थींदी। पर तोखे मोहबत थी चुकी आहे, बसि ज़िद आहे जेको तोखे ख़तमु करणो आहे। न त मुंहिंजे वञण खां पोइ इहा हसरत तोखे मारे छॾींदी त काश मां बि पंहिंजी मोहबत जो इज़हार करे छॾियां। अम्मा पारस न आई आहे छा? अब्बा चई त अॼु राति मां पंजामा वारनि सां रहंदसि। का बि ज़रूरत न आहे माइटनि वटि राति रहण जी। मां वञी हुनखे वठी थो अचां। सुठो कहिड़ी ॻाल्हि थो करे? इहे ॻाल्हियूं मुनासिबु न आहिनि। छोकिरी जे माउ पीउ जो घरु आहे, भला वई ऐं राति रहे थी त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? रहण ॾिस। जंहिं राति जे पेट में सिकू घरां गॾु कंहिं ॿिए हंधि छॾे अचेसि त हुनखे किथे ॻोल्हींदासीं? अरे चरबट, सिकू इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदो। तूं परेशान न थी। अदा पारस हुए बि ज़िद ते हुई, सॼो ॾींहुं घर में इहो ई क्रोध बि करे त मूंखे माइटनि ॾे छॾियो कोन था। सॼो ॾींहुं घर में इहो ई जहिड़ो हूंदो हो। हाणे इहो बि बहानो हुनजो ख़तमु थियो। तूं परेशान न थी, सुबुह जो मां हुनखे वञी वठी ईंदसि। सुठ वे वे सुठ सुभाणे सिकू वारा ॻाल्हियुनि जे लाइ ईंदा ऐं सिकू वारा ज़ोर भरींदा त सोणी जो निकाह सिकू सां थिए। हैदर सुबुह जो तूं बि हलिजांइ। उते ॻाल्हाइण जो हर कंहिंखे हक़ हूंदो। उते हली ॾिसूं था त छोकिरी जो निकाह कंहिंसां थो थिए। उते हली छोकिरी जो राज़ ज़रूरु ॼाणबो, छो त नाइंसाफ़ी कंहिंसां न कबी। उनखां पोइ को फ़ैसिलो कबो या निकाह विच कबो। बाक़ी सोट सच कुझु ई न त हिकु तरफ़ा फ़ैसिले करण जी मूं मां उमेद न सम्झजांइ। यार मुराद, तू मूंखे माराइण जे चक्कर में जा। मां सावल जे ख़िलाफ़ न वेंदो साईं। अरे बेवकूफ़ कॾहिं तोखे कीअं सम्झायां? सावल वारनि कॾहिं तोखां ऐं मूंखां पुछा कई अथनि, घणियूं मीटिंगूं कयूं अथनि, तुंहिंजी मुंहिंजी राय वरिती अथनि। हा ॿुधाए चरिया, पोइ छाजे लाइ हुनजो चवणु कयूं? यार मुराद, केरु हिते ई असांखां सलाह नथो वठे त पोइ इहो दिलावर ख़ान ऐं चाकर ख़ान असांखां कहिड़ी सलाह वठंदो? हा अरे चरिया, रेस दिलावर ख़ान पंहिंजे जीअ में चाहियूं थो ॾिए। इहो बेवकूफ़ इहो कमु असां को ईअं मुफ़्त में कंदासीं छा? थे चरिया, घटि में घटि इन कम जा तोखे ऐं मूंखे 5 लख रुपया मिलंदा। 5 लख मिलंदा? सच थो चवीं? चरिया, इहे जेके 5 लख आहिनि न, तोखे मां वठी ॾींदुसि। मां इन कमु करण खां पोइ तूं पुफाट ऐं मां रेस दिलावर ख़ान वारनि जा ख़ासि माण्हू बणिजी वेंदासीं। अरे चरिया, तोखे त ख़बर आहे न, रेस दिलावर ख़ान ऐं चाकर ख़ान पंहिंजे ख़ासि माण्हुनि जी केॾी इज़त कंदा आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं बि असां ॿिन्हिनि जे मथां को ॾुखियो टेम आयो न। इहे रेस वारा असां खां परे वेंदा ई कोन। यार मुराद, जेकर न असां इहे अकबर ख़ान जा माण्हू लेटाए अचूं, पोइ सावल असांजी ॻिचीअ में हथु विझे, पोइ इहो दिलावर ख़ान असांजी जान बचाईंदो? हा, मां बि घर इहो ॿुधाईंदुसि त वञूं था कराची घुमण, ऐं तूं बि घर इहो चइजांइ त अम्मा मां कराची थो वञा घुमण पुफाट सां। जे उते कमु मिली वियो न त उहो कंदासीं। हली अकबर ख़ान जे माण्हुनि खे लेटाईंदासीं। हुन खां पोइ चरिया, ख़बर अथई रेस दिलावर ख़ान जो कराची में वॾो बंगलो आहे। ओॾे हली एसियुनि में रहंदासीं, वॾा ब्रोस्ट खाईंदासीं, टिका खाईंदासीं चरिया। ऐं हा, ओसी ताईं कराची में वापसि कोन ईंदासीं जेसीं ताईं हितां जो सॼो मसइलो हल नथो थिए। ठीकु आहे मर्दूद, मुंहिंजो मतिलबु मुराद, जीअं तूं चवंदे ईअं मां कंदुसि। जल्दी कर, जल्दी तयारी पकड़। शेर लाइ
तोखे 10 चकर चो अथमि त हुन ते नज़र रखंदो कर। तूं ईअं खणी तो हथ कढीसि, सुभाणे न को नुक़सान करे विझे त पोइ सभई मुसीबत में हूंदासीं। बाबा गिचीअ में नीयर विझी गेली दो त कोन वतंदोसांसि न। नंढो ॿार थोरा ई आहे, सभु कुझु सम्झे थो। पापा कुझु कोन थो सम्झे, जे सम्झे हा त एॾा मसइला पैदा थोरी करे हा। अरे दिलशेर मरी विया थी। अरे एॾे मुराद हाणे पाण मूं होॾी जा हिन मामे तां अठेरी कबरूं ॿुधाई थी। हल कॾहिं पिया अचो? बाबा साईं चांहि पीअण याद होटल तो ही वक़्तु आहे होटलुनि ते वेहण जो। ओ मामा मूं त हिनखे घणेई चयो पर बसि हाणे बसि, तूं जेको नेक मर्द आहीं उहा मूंखे ख़बर आहे। अरे एॾे मुर्तार पाण सां गॾु मुंहिंजी बि कराई न बेइज़ती। हाणे ॾे मामे खे मुंहुं, मां हलाईं थो घर। हलो हलो इज़त वारो ॾिसो हमरा इज़त वारो आहे। मुराद ॻाल्हि ॿुध, जेका बि नियत में ॻाल्हि अथई न साफ़ साफ़ ज़ाहिर कर, ईअं न त सभिनी लाइ मसइलो खड़ो करे। अदा शेरल जेकर मां टाइम पास करण जे लाइ होटल ते चांहि पीअण थो वञा त तव्हां मुंहिंजे पोयूं बाह ॿारे था छॾियो। मां को नंढो ॿार त न आहियां जो सॼो ॾींहुं राति घर में वेठो हुजां। मां बि इहो ई थो चवां त तूं नंढड़ो ॿार नाहीं जो सॼो ॾींहुं वती तो धिका खाईंदो। हाणे पंहिंजी ज़िमेवारी संभाल, ईअं रातिनि जो धिका खाइण छॾे ॾे। अकबर खान समुंड आहे समुंड, उनजे अंदर जा राज़ कढण एतिरो आसान न आहे जेतिरो असां सम्झूं था। अकबर खान जे कैमरा खे ख़रीद करे वठ, उन मां ई असांखे ख़बर पवंदी त सोट चाकर खान खे उन किथे क़ैद करे रखियो आहे। तोखे छा थो लॻे त अकबर खान जा माण्हू उन सां गद्दारी कंदा? मंसूर खान हर माण्हू विकाणो आहे, सिर्फ़ु क़ीमत सही लॻण खां पोइ। जेकॾहिं मां ख़बर लॻाए बि वठां त छा असां चाकर खान खे छॾाइण में कामयाबु ईंदासीं? मंसूर खान गद्दारनि जा मुल्क भरिया पिया आहिनि। जेकॾहिं अकबर खान जा माण्हू उन सां गद्दारी कनि था त पोइ सोट खे उतां छॾाइण असांजे लाइ नामुमकिन न हूंदो। अकबर खान जे माण्हुनि खे ख़रीद करण जे लाइ तोखे पाणीअ वांगुरु पैसो वहाइणो पवंदो। परवाह न आहे मंसूर खान, असांजे धन दौलत खां वधीक असांखे सोट चाकर खान जी ज़िंदगी आहे। उनखे बचाइण लाइ मां कुझु बि करे सघां थो। तूं ख़ाली कोशिशि कर, पैसो ख़र्च मां कंदुसि। जेतिरो जल्दी थी सघे असां सोट खे आज़ादु कराए वठूं, न त मां मयारी बणिजी वेंदुसि। त सभु कुझु मुंहिंजे हथ में हुअण जे बावजूदि बि मां सोट चाकर लाइ कुझु बि न करे सघियसि। दिलि न लाइ, असां ॿई गॾिजी रहियसि चाकर खान खे आज़ादु कराए वठंदासीं। इहो मियां हाशिम खान चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा। अरे मां इहे रईस सांवल खान त कोन चवंदोमांसि, चवंदोसांसि रुखो सांवल। उन घुरायो यार हलणु खपे। असां बि हलंदासीं बाबा, सख़्तीअ सां इहो मनो थियल आहे त अणक तिरल ई किना बूथ असांजी महफ़िल में न अचनि। सिर्फ़ु तव्हां ॿ ॼणा अचिजो, ॿियनि जी ज़रूरत निश्ता। सांवर खान ॼाणे थो जेतिरा घणा माण्हू हूंदा न त ॻाल्हियूं कोन निबरंदियूं ऐं वधीक चिकचिका थींदी। उते ॿियूं कहिड़ियूं दूरियूं आहिनि? अकुल लभे कोन, पघार वधायो। अड़े बाबा जॾहिं उते हलंदासीं त पोइ ख़बर पवंदी न त मसइलो छा आहे। ॼाई कान्हे नानीअ मुहाणी। ने सावल खे चई छॾिजांइ, छोकिरी असांजी आहे, उनजी ज़िंदगी जो फ़ैसिलो बि असां ई कंदासीं। बाबा, जेकॾहिं तव्हांजे फ़ैसिले में मुंहिंजी मर्ज़ी शामिल न हूंदी न त मां तव्हांजे कंहिं बि फ़ैसिले खे न मञींदमि। ज़रूरु अम्मा ज़रूरु, तुंहिंजी मर्ज़ी पुछी वेंदी, उन खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो। बाबा हिन मसइले खे टोड़णु लाज़मी आहे। इहो जेको न खून बहाव वारी चटी वारो मसइलो आहे ऐं जेको मुंहिंजे विच में फाहो पियल आहे, पहिरीं उनखे कढी पुछी लिया, पोइ तुंहिंजी मर्ज़ी पुछंदासीं बाबला। सावल जेकॾहिं पंहिंजे हलाए न त फ़ैसिले खे लत हणी अचिजोसि, भली पोइ असांखे राज बाग मां कढी छॾे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।